जी नाज़रीन, 4 दिसंबर ते सिंध टीवी नेटवर्क तरफां जेको अंतर मौसमियाती तब्दीलियुनि सां मुआहदो सिंध जे जियाप जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾियारे जे सिलसिले में सॼी सिंध जियां नवाबशाह शहर तोड़े ज़िले शहीद बेनज़ीराबाद में सकाफ़ती सरगर्मियों पंजे उरूज ते पहुंची वयूं आहिनि। ऐसे प्रोग्राम होने चाहिए क्योंकि ख़ास तौर पे गवर्नमेंट स्कूल्स में, क्योंकि वहाँ बच्चों को बहुत कम मौक़े मिलते हैं और गवर्नमेंट स्कूल्स में बहुत ज़्यादा टैलेंट है, इसमें कोई शक नहीं। और आप यकीन करेंगे कि हमने सिर्फ 2 दिन में बच्चों की तैयारी करवाई है और अल्हम्दुलिल्लाह मैं समझती हूँ कि बच्चों ने बहुत अच्छी परफॉर्मेंस दी है और बच्चे बहुत एक्साइटेड हैं। जैसे ही बच्चों को कोई मौका मिलता है कौमी सतह पर किसी भी किस्म के प्रोग्राम को करने का, तो बच्चे बहुत पुरजोश अंदाज में उस पर अपनी परफॉर्मेंस देते हैं। और मुझे बहुत ज़्यादा खुशी है कि सिंध टीवी ने हमेशा हमें प्रमोट किया है और आगे भी हम सिंध टीवी से ये उम्मीद करते हैं कि वो हमें प्रमोट करते रहेंगे। गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल शहदादपुर में हमारी अपनी जहाँ पार्टिसिपेशन होती है वहीं पर सिंध टीवी की भी बहुत ज़्यादा कोऑपरेशन होती है। हमें तो सपोर्ट नहीं किया जाता, लेकिन ये कि हम जो कुछ भी करते हैं वो अपनी मदद आपके तहत ही करते हैं। यही वजह है कि गवर्नमेंट स्कूल्स में अगर थोड़ा सा हमें सपोर्ट किया जाए तो मैं नहीं समझती कि प्राइवेट स्कूल से किसी भी तरह हमारे बच्चे जो हैं वो कम है। सिंध सकाफ़त के सिंध वासियुनि खे दिलि जी गहराइयुनि सां मुबारक हुजे। असांखे टीचर तमामु घणी ख़ुशी महसूस थी आहे ऐं असां चयूं था हीअ शो हमेशह असांजे स्कूल में थींदा आहिनि। असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे, असांखे नवां नवां आइटम सेखारींदियूं आहिनि त तव्हां स्कूल में अचो ऐं तव्हां पंहिंजा टैलेंट ॾेखारियो असांखे। मूंखे मतिलबु इन फंक्शन में जीजी ज़रीना जो एड ॾिनो वियो ऐं असां हिते इलाही इंजॉय कयो आहे। असांजे टीचरनि असां लाइ इलाही कुझु कयो आहे, टीचरनि जी इलाही इलाही महिरबानी ऐं असां हिते इलाही मज़ो कयो आहे। सोरठ रायडियाज सोरठ थिया आहियूं असां, असांखे ॾाढो सुठो पियो लॻे अॼु। मतिलबु उहो हिकु राजा हूंदो आहे जेको जूनागढ़ जो राजा हूंदो आहे, उहो हीअ आहे रायडियाज। ॾाढो सुठो पियो लॻे, जी थियणु घुरिजनि। इलाही मज़ो ईंदो आहे असांखे, इंजॉय कंदा आहियूं असां। इलाही सिंधी सकाफ़त जो ॾींहुं आहे, हर दफ़ा मल्हाइणु घुरिजे। जी अच्छा गुजरा है और अभी तो स्टार्ट ही है और शुरू अभी चल ही रहा है, लेकिन उम्मीद है कि आखिर तक ये बहुत ही अच्छा चले। सिंध में प्रोग्राम होने चाहिए क्योंकि ना ये होते हैं तो हमें हमारे बड़ों के बारे में पता चलता है, जैसे अल्लन फ़कीर वगैरह हो सामी ये वगैरह ही निशा अब्दुल लतीफ़ बिटाई जो असांजे सिंध जो मशहूर शाइर आहे, इन्हनि जे बारे में ख़बर थी पवे। इन जे करे असांखे सिंध सकाफ़त ॾींहुं मल्हाइणु घुरिजे। मां सिंधी आहियां, मां सिंधी आहियां, मां सिंध मथां सर गौर ईंदसि। मां सिंधी आहियां, मां सिंधी आहियां, मां सिंध मथां सर गौर ईंदसि। आज़ादी मुंहिंजी मंज़िल संजीर तुंहिंजी मां तोड़ींदसि। कर धरती ज़ुल्म भले हिकु ॾींहुं हिसाब त सहणो आहे, तुंहिंजा कूड़ा क़ाइदा कानून हिकु ॾींहुं नदी में लोड़ींदसि। घोट कुंवार थिया आहियूं ऐं असां पुराणे ज़माने में जेके कल्चर डे जी सिंधी माण्हू हूंदा आहिनि, शादी कंदा आहिनि, रस्मूं कंदा आहिनि, उहा असां रस्मूं कयूं आहिनि। उहो इन करे असां रस्मूं कयूं आहिनि त माण्हुनि खे ॾेखारण लाइ पुराणा रस्मूं सिंध जे हिसाब सां त हीअं शादियूं थींदियूं आहिनि। ऐं जेके अॼु जा असांजी नई नस्ल आहे उहो ये रस्मूं अदा न कंदियूं आहिनि, इहे शादियूं न कंदियूं आहिनि। इन करे असां इहो रस्मूं अदा करे त ॾेखारियो आहे त असांजो कल्चर डे जे हिसाब सां असांजे सिंध ॾींहुं हीअं असीं शादियूं मल्हाईंदा आहियूं पुराणे ज़माने में। ऐं हिते ॿिया बि रोल अदा कया विया आहिनि, बिटाई जा अल्लन फ़कीर जा इलाही रोल अदा कया विया आहिनि। सभिनि में असांखे जाम मज़ो आयो, तक़रीबन में असांखे जाम मज़ो आयोसीं। अहिड़ा शो हमेशह करणु घुरिजनि त जीअं असांजे सिंध जो जज़्बो जेको आहे हमेशह क़ाइमु रहे। अदा मां कयो माई भागी जो रोल अदा कयो, मूंखे ॾाढो मज़ो आयो आहे। हीअ सकाफ़त जो ॾींहुं सदाई अचे ऐं हर स्कूल में जंहिं स्कूल में हीअ न कंदा आहिनि उहे बि मल्हाइनि ऐं ॾाढो असां इंजॉय कयो आहे, मज़ो कयो आहे। ऐं जीअं हीअ शो शुरू थियो आहे सकाफ़त जो ऐं अलाए करे हीअ सदाई थींदो। आज का प्रोग्राम एक्सीलेंट एंड वेल फाइन बहुत अच्छा लगा आज के प्रोग्राम, क्योंकि आज का कल प्रोग्राम ही कुछ ऐसा है कि हमारे अपने सूबे, अपनी धरती, अपनी ज़मीन के बारे में बहुत अच्छा लगा। ऐसे इस दिन पर आकर इस दिन को मनाने में, इस दिन को अप्रिशिएटिंग करने में, और सब लोगों को सलाम है जिन्होंने सिंध और पूरे पाकिस्तान को आज़ाद करने में पूरे उनके लोगों, उन मुसलमानों, उन हिंदुओं जो भी इस पाकिस्तान में पूरी धरती में रहते, सिंध में रहते, उनकी हिफाजत की। प्रोग्राम स्कूल में डाल वो ही प्रोग्राम ॾाढो बेहतरीन सुठो हुयो। जीअं त मूं अॼु करप्शन ते स्पीच कई त असां को भी कमु कयूं था त करप्शन हर शइ में आहे। जीअं त असां मुख़्तियार कारगाह कंहिं शइ ते ठपो हणाइण वञूं था त ठपो हणाइण जा बि 500 वठूं, अगरि ठपो हणाए ॿाहिरि अचूं त वरी असांखे जीअं पंहिंजो
चयो त ठपो ॾेखारे, चयो त असां वटि ठपो आहे, वरी उनखे 100 रुपया ॾियनि। जीअं पंहिंजे स्कूल में सिंध TV न्यूज़ जे तरफ़ां ऐं हवा स्टार मॉडल स्कूल जे तरफ़ां कल्चर डे मल्हायो वियो आहे। ॿारनि तमामु सुठियूं स्पीचिस कयूं, टेबलोज़ पेश कया ऐं पंहिंजी सकाफ़त जे हवाले सां टेबलोज़ पेश कया ऐं पंहिंजी सिंध जी जेकी हिकिड़ी तहज़ीब आहे, पुराणी मोहन जे दड़े जी जेकी तहज़ीब आहे, सकाफ़त आहे, उन्हनि खे उजागर कयो ऐं ॿारनि में हिकिड़ो ख़ुशी इंतिहाई नज़र आई ऐं ॿारनि चयो त असीं जदीद तालीम ऐं जदीद एजुकेशन हासिल करे ई पंहिंजी तालीम जे ज़रिए तहज़ीब, सकाफ़त ऐं पंहिंजो जेको तमदुन आहे उनखे बचाए सघूं था। ऐं असीं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं सिंध TV न्यूज़ जा जेके असांजे स्कूल में आया ऐं ॿारनि तमामु बहितरीनु परफॉर्म कयो ऐं असीं सिंध TV न्यूज़ सां हमेशह जेको आहे सहकार कंदा रहिया आहियूं। तमामु बहितरीनु प्रोग्राम थियो। सिंध TV न्यूज़ जी वॾी महिरबानी। अञा हिन सिंध में अचणा न ॼाणा केतिरा आहिनि, बिलावल केतिरा आहिनि, ऐं गाना केतिरा आहिनि। अञा हिन सिंध में अचणा न ॼाणा केतिरा आहिनि, बिलावल केतिरा आहिनि, ऐं गाना केतिरा आहिनि। न मूंखे गोल शहज़ादी वॾी आहे सिंध जी वादी, न मूंखे गोल शहज़ादी वॾी आहे सिंध जी वादी। अञा हिन सिंध में अचणा न ॼाणा केतिरा आहिनि, बिलावल केतिरा आहिनि। ॾिसी तूं लाड़ जे पट में इहे गुलाबी मूमलियूं आहिनि, ॾिसे तो लाड़ जे पट में गुलाबी मूमलियूं आहिनि, जंहिंजा दूध चढ़िया आशिक इहे गुलाबी मूमलियूं आहिनि। अञा हिन सिंध में अचणा न ॼाणा केतिरा आहिनि, बिलावल केतिरा आहिनि, ऐं गाना केतिरा आहिनि। रुगो तो आ ॿुधो नालो तमाचीअ जाम हिकिड़े जो, रुगो तो आ ॿुधो नालो तमाचीअ जाम हिकिड़े जो, अगरि आशिक त नूरीअ ते महारा केतिरा आहिनि। अञा हिन सिंध में अचणा न ॼाणा केतिरा आहिनि। काल पुछो के रस्ते वेंदे आख़िर तुंहिंजो देसा कहिड़ो, काल पुछो के रस्ते वेंदे आख़िर तुंहिंजो देसा कहिड़ो, मूं त चयो मां सिंधी आहियां, सिंधड़ी जिंदड़ी देसा मुंहिंजो। तोखे ॾसां सिंध कहिड़ी आ, अॼु तोखे ॾसां सिंध कहिड़ी आ, सिंध सूह बि आ, सुरहान बि आ, सिंध मोतन जी मण जान बि आ, सिंध चाहत जी चानान बि आ, सिंध मोहब्बत जी माढान बि आ। अॼु तोखे ॾसां सिंध कहिड़ी आ, सिंध मोहब्बत भी आ, सिंध प्यार भी आ, सिंध वहदत जो वेचार भी आ, सिंध ककरन जो वसकार भी आ, सिंध छेरन जी चमकार भी आ। आज हवा स्टार मॉडल हाई स्कूल में कल्चर डे के हवाले से सेलिब्रेट किया गया है, जिसमें हमने सिंध की सकाफ़त को जो है वो स्पेशली तौर पर पेश किया है। बच्चों ने डिफरेंट परफॉर्मेंस दी हैं और सिंध में जो भी हमारे पास एंशियंट साइट्स हैं, हमारी पुरानी जो साइट्स हैं, पुरानी जो कदीम जगह हैं, उनके बारे में डिस्कस किया गया है। अॼु जो प्रोग्राम ॾाढो बहितरीनु हो। असां परफॉर्मेंस कयासीं वेलकम ते, ऐं हिते हर साल मतिलबु इहा फंक्शन्स थींदा आहिनि ऐं असांखे सभु मिलंदो आहे ऐं असां महिरबानी कंदासीं सर माशूक जो असांखे हिते मतिलबु मौक़ो ॾिनो, ऐं सिंध न्यूज़ जो बि महिरबानी त मतिलबु असांजा परफॉर्मेंस जेका असां महिनत कयूं था या मतिलबु सभिनि खे ॾेखारनि था, ऐं मतिलबु हिन कल्चर डे ते असां ॾाढो एंजॉय कयासीं। इस कल्चर डे आज कल्चर डे और आप सब लोगों को कल्चर डे मुबारक हो। आज हम हमारे स्कूल ने इनके यहाँ सेलिब्रेट किया है, हमें बहुत मज़ा आया, हमने परफॉर्मेंस की थी वेलकम सॉन्ग में, हमें बहुत अच्छा लगा। थैंक शाह अब्दुल लतीफ़। और ये क्योंकि जब शाह अब्दुल लतीफ़ ये जब हिजरत करके जब यहाँ पर आ रहे थे तो उनको सबसे ज़्यादा जो ये फिर इस्लामी मोहल्ले लगे वो सिंध में लगी, और मैं खुद ये सिंध को सपोर्ट करता हूँ। सिंध बहुत अच्छा यानी सूबा है, और मुझे ये बात पर बहुत खुशी है कि ये कल्चर डे ये मनाने के लिए यानी ये दिन हमें मिलता है, मुझे बहुत ज़्यादा खुशी है। और मैं यही बात भी थे मां कल्चर डे मुबारक चवां त हींअर केतिरनि ई ॿारनि हींअर पार्टिसिपेटेड कई आहे, उन्हनि में सभिनि सुठी परफॉर्मेंस कई आहे। असांखे घुरिजे त असां अञा वधीक परफॉर्मेंस कयूं भला। सिंध TV नेटवर्क पारां ऐलानियल सकाफ़ती ॾियारे खे सॼी सिंध जियां ज़िले शहीद बेनज़ीराबाद में भरपूर मोट मिली रही आहे। अणटर मौसमियाती तब्दीली सां मुहादो सिंध जो जियापो जे सिरे हेठि नवाबशाह जे दी स्ट्रॉन्ग बेस स्कूल सिस्टम में शानदार सकाफ़ती तक़रीब कोठाई वई, जिते मासूम ॿारनि टेबलोज़ पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। आज़ादी मुंहिंजो मंज़िल आहे,
ते कर जुल्म भले इकड़ियों साथ सोड़वा तुंजा कूड़ा का तिकड़ी मां सिंधिया मां सिंधिया मां सिंधिया मां सिंधिया। कि हमारी तहजीब सिंधी तहजीब बहुत साल पुरानी है और आजकल के बच्चों में ये तहजीब और उसके बारे में जो इन्फॉर्मेशन है वो धीरे धीरे कम होती चली जाती है। आज ये दिन मनाने के लिए हम लोग यहाँ जमा हुए हैं और यहाँ पर जमा होने का हमारा मकसद ये है कि हम अपने बच्चों को उस चीज़ के बारे में आगाही दे सकें कि हमारा कल्चर कितना पुराना है, हमारी ट्रेडिशन कितनी पुरानी है, हमें ये चीज़ें सेलिब्रेट करनी चाहिए। हम लोगों ने हमारी सकाफत कब से चली हुई आ रही है और हम सिंध में हमारे पास क्या क्या चीज़ें हैं, हमें अपने कल्चर को उजागर करने के लिए जो है ये दिन मनाने की बहुत ज़्यादा ज़रूरत है। और ये नहीं कि सिर्फ स्कूलों में ही, हमें आमतौर पर अपने घरों में, अपने इलाकों में, अपने शहरों में भी ये दिन मनाने की जो है वो कोशिश करनी चाहिए। और दूसरी चीज़ ये भी कहना चाहूँगी, आज के दिन के लिए पैगाम ये है कि हमें चाहिए कि हम जो है वो प्लांटेशन को जो है वो फ़रोग दें, हम प्लांटेशन करें ज़्यादा से ज़्यादा, क्योंकि हमें पता है कि प्लांटेशन कम होने की वजह से सॉइल इरप्शन होती चली जा रही है। उसके अलावा हमारी जो है वो एयर पोल्यूशन बहुत ज़्यादा बढ़ने लगी है। ग्लोबल वार्मिंग का भी एक जो है प्लांटेशन एक बहुत बड़ा पार्ट है। अगर हम प्लांटेशन नहीं करेंगे, ग्लोबल वार्मिंग बढ़ती जा रही है, हमारी ओजोन लेयर फटना शुरू हो चुकी है, हम खुद को जो है वो खतरे की तरफ धकेल रहे हैं। अगर हम प्लांटेशन नहीं करेंगे तो ये अर्थक्वेक्स, ये सॉइल इरप्शन और ये ओजोन लेयर जो है इसी तरह फटती चली जाएगी। सिंध टीवी की जानिब से, नेटवर्क की जानिब से जो मौजू डिसाइड किया गया है, उसी मौजू के साथ हमने कंसल्ट करके अपने कल्चर डे को सेलिब्रेट किया है और बहुत खुशी हुई मुझे इस मौजू को सुन के कि मौसमियाती तब्दीली, क्लाइमेट चेंज के हवाले से जो है ये मौजू सेलिब्रेट किया जा रहा है। और हमें चाहिए कि हम जो इस वक्त अपनी प्लानिंग्स है वो प्रिकॉशनरी प्लानिंग्स करके रखें अपने अगले 10 सालों या 110 सालों की, ताकि हमारी आने वाली नस्लें जो है वो सेव हो सके, वो बच सके। ऑक्सीजन जिस तरीके से हम देख रहे हैं कि हमारे लिए कितनी कीमती होती चली जा रही है, पौधे जो है वो हमें बहुत ज़रूरी हैं लगाना। सरसब्ज़ सिंध शादाब सिंध, हमें ये चीज़ जहन में रखनी चाहिए। जितना हम सरसब्ज़ एरिया डेवलप करेंगे उतने ही हमारे बच्चे, हमारी नस्लें खुशहाल होंगी, ताकत और उनकी हेल्थ वगैरह सेट होगी। दुनिया भर में जो है मौसमियाती तब्दीली हो रही है, उसकी आगाही के लिए जो है बच्चों को स्पीचेस करवाई जा रही हैं और टेबलोस करवाए जा रहे हैं। तो ये है कि बच्चों को मालूम हो कि हमें जो है जो मौसमियाती तब्दीली हो रही है इसको इससे जो है वो मतलब ये है कि इसकी आगाही के लिए जो है ना ये प्रोग्राम सेलिब्रेट किया जा रहा है। और कल्चर डे मनाने का मकसद ये है क्योंकि सिंध हमारी सदियों पुरानी सकाफत है और हमारे बच्चों को, बड़ों को, सबको पता चले कि कल्चर डे होता क्या है। मुझे तो कलर्स वैसे ही बहुत पसंद है और सिंध के कलर्स तो माशाल्लाह से वैसे ही बहुत अच्छे हैं। बाकी हमारे बच्चों ने, हमारी टीचर्स ने, सब ने बहुत मेहनत की है, हमारी प्रिंसिपल ने, एडमिन ने, सब ने, और करनी भी चाहिए। सब दुनिया सिंधी, बलोच, पंजाबी, मैंने तकरीर में भी कहा था पंजाबी, सिंधी, बलोच, उर्दू सब इस दिन को बहुत अच्छे से मनाते हैं, तो हमें भी उनकी खुशी में शामिल होकर ये दिन मनाना चाहिए। हम अपने स्कूल में कल्चर डे मना रहे हैं, मतलब सिंध का सकाफत मना रहे हैं और इससे हमें ये सीख मिली है कि हमें अपने सूबे में बहुत सारी प्लांट लगाने चाहिए जिनकी मदद से फिर हमें अच्छी खासी और ऑर्गेनिज्म मिले और हम लोग बढ़ते रहें। नहीं, ये डल होने की वो नहीं है, ये बढ़ने की। कल्चर डे मनाया जाता है, बहुत अच्छे तरीके से मनाया जाता है और हमें प्राउड होता है कि हम इस स्कूल में पढ़ते हैं। असां कल्चर डे मल्हाइण आया आहियूं ऐं असांखे हिते ॾाढो सुठो पियो लॻे ऐं हिते सभु टोपी अजरक पाई आया आहियूं। ज़ाया हमारे टैबलोज भी थे काफ़ी सारे और माशाल्लाह स्पीच भी बहुत सही अच्छी थी हमारे में और उम्मीद है कि कैंपस वन की भी बहुत अच्छी लगी हमारे को। यहाँ हमें बहुत मज़ा आया, आज हमें बहुत मज़ा आया कि हमने यहाँ कल्चर डे सेलिब्रेट किया। आइंदा से हम करते रहेंगे। तो सब मेरी यह पैगाम है कि आप लोग भी कल्चर डे सेलिब्रेट करें और आप लोग भी विजिट के लिए आए हमारे। जी चा खा सदके वना तुंजी छा खा सदके वना माँ सिंधु दरियाता सदके वना माँ सिंधु दरियाता सदके वना देश तुंजी दिल दिए सदा सिंध जीजल जी मिट्टी जीजल सदा सिंध जीजल जी मिट्टी जीजल सदा। आज हमें बहुत मज़ा आ रहा है। आज कल्चर डे हमारे स्कूल में सेलिब्रेट हो रहा है। आज बहुत हम एंजॉय कर रहे हैं। हमारे स्कूल की छुट्टी है फिर भी हम आए। हमने बिटिजा बिठाई पे टेबलो पेश करा है, बहुत मज़ा आया और सबने बहुत अच्छा करा है टेबलो यहाँ पर। हमें बहुत मज़ा आया है, खुशी हुई है हमें भी। और हम सब फ्रेंड्स का ग्रुप है यहाँ पे, आप देख सकते हैं हम सब एक जैसा ही ड्रेस पहन कर आई हैं और हमें इतना मज़ा आ रहा है, बहुत मज़ा आ रहा है। इन टॉपिक जो मकसद रखणो आहे त असां हर माण्हू खे अवेयरनेस हुजणु खपे। त असां चाहियूं था त ॿारनि में टीचर्स के वह तरबियत ॾियूं, वह अवेयरनेस फराहम करें ताकि अगर हमारी क्लाइमेट चेंज हो रही है या अगले साल नेक्स्ट ईयर कोई बारिश होती है तो हम अपने लोगों की मदद कर सकें। इसलिए
हमें क्वालिटी एजुकेशन के साथ हमें अवेयरनेस देनी होगी। टीवी नेटवर्क जे स्लोगन अणटर मौसमियाती तब्दीली सां मुहादो सिंध जो जियापो जे सिरे हेठि शानदार रंगारंग सकाफ़ती तकरीब मुनक़िद कई वई, जिते मासूम ॿारनि टेबलोस पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। Assalamualaikum. My name is Hijab Zahra. I study in class 3rd. Start with the name of Almighty Allah, Rahman and Rahim. Respectful principal, teachers and my class fellow. Assalamu alaikum. As we know, we are gathered here to celebrate culture. Today is our day, and just like Eid day for all sins of the world, we are proud of our sin. This land is so precious. तू मुनकिर आहीं पंहिंजी मिट्टीअ जो, सो मुंहिंजो थींदे कीअं भला। मां ॼाणा थो तूं हिन नगरीअ खे बर्बाद बणाइण चाहीं थो। मूं कोल ॿुधो आहे गांधी जो, जे तोखे आज्ञादार सॼो। हिकु वार वरी छो दामन ते सो दाग लॻाइण चाहीं थो। सिंध तोखे सलाम, सिंध धरती जिंदाबाद थी आहिनि। असांखे घुर्जे पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयूं। मां हिकु शाइरी तो पेश तो कया, हिन जनम हुन जनम लाए वचन तो कया, मां जिथे भी हुजा सिंध तुंहिंजो थिया। काफ़ी जेके क्लाइमेट चेंज थियो आहे, इन में तव्हां ॾिठो हूंदो त काफ़ी सिंध तक़रीबन वीचारी पाणी हेठा। ऐं सिंध टीवी हिकिड़ो सुठो मज़लूमनि जो आवाज़ु अॻियां उथारियो आहे। इन जे लाइ असां हीअ तक़रीब बि रखी आहे त असां पंहिंजे ॿारनि खे इहो ॿुधायूं त असांजे सिंध जूं जेके पुराणियूं शयूं आहिनि ऐं ॼाण आहिनि, असांजी सुञाणप आहिनि, उहे असांजे ॿारनि खे ख़बर हुजे। ऐं जेको असांजे सिंध में तब्दीलियूं शयूं थियनि पियूं, इन में अॼुकल्ह जा असांजा ॿार वाक़िफ़ न आहिनि। त इन करे असां हीउ प्रोग्राम रखियो आहे त जीअं असां पंहिंजे कल्चर खे बि उजागर कयूं, पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयूं, ऐं उन सां गॾोगॾु जेके सिंध में मारवाड़ा रहनि था उन्हनि जी मदद करे सघूं, जंहिंजे करे असां हीउ प्रोग्राम मुनक़िद कयो आहे। अॼु असां किंगवर्ड स्कूल सिस्टम में प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे कल्चर डे। ऐं जेका मौसमियाती तब्दीली आहे, ख़ुशूसी सिंध टीवी जंहिं ते तमामु बहितरीनु कमु करे रही आहे, असां ख़राज तहसीन पेश कयूं था। उन सां गॾु जेको आहे असांजी सकाफ़त आहे 5000 साल पुराणी, उन में ॿारनि कुझु डिस्प्ले बि कया आहिनि, तव्हांखे नज़र बि ईंदा हूंदा, कैमरामैन तव्हांजो ॾेखारींदो। वींजणूं आहे ऐं नंढी दखी आहे, उन सां गॾु जेको आहे सो मोड़ आहे, अजरकूं आहिनि, काफ़ी सामान जेको आहे असांजी सकाफ़त आहे, जेको असांजो नंढो नसिल जेको अचे थो उन्हनि खे बि असां इहा उजागर करण लाइ इहे शयूं असां वक़्तनि वक़्तनि ॾेखारियूं ऐं प्रोग्राम कयूं, त ताकी जेको आहे सो हू बि अॻिते इन शइ खे पंहिंजी जेका सकाफ़त आहे उहा सिंध का पाकिस्तान का पूरी दुनिया तक पहुँचाएं। असल में जो सर वसीम है वो काफ़ी अच्छा, मतलब हर चीज़ को डेकोरेट करवाते हैं और काफ़ी मज़ा आता है, और सिंधी कल्चर डे में बहुत मज़ा है। असल में जो बच्चों ने अजरक और वो टोपी वगैरह पहनी है काफ़ी अच्छा लग रहा है, और हमें भी चाहिए कि हम भी पहने, क्योंकि सिंधी कल्चर डे हमारा भी होता है, और काफ़ी अच्छे अच्छे टेबलोज हुए हैं। तकरीब मुनक़िद करण जो एक अहम मकसद इहो आहे त सिंध जी सकाफ़त, सिंध जी तहज़ीब सदियुनि साल पुराणी आहे, ऐं इहो असां हिननि मासूम ॿारनि खे उजागर कयूं था जे ही सम्झी सघनि त सिंधियुनि जी सकाफ़त छा आहे ऐं सिंधियुनि जा बुज़ुर्ग औलिया जेके थी गुज़रिया आहिनि उहे कहिड़ा आहिनि। इन ई हवाले सां सिंध टीवी नेटवर्क ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, जंहिंमें ही मासूम ॿार प्रोग्राम में परफॉर्मेंस भी करे रहिया आहिनि ऐं स्पीचिस सां काफ़ी शयूं जेको आहे सो उनखे मालूमात मिली पियो वठे, ऐं असां ईअं ई ॿियनि खे पैगाम ॾींदासीं त अहिड़ा प्रोग्राम करे ॿियनि खे भी जेको आहे सो मालूमात ॾियनि। असां ॾाढो सुठो था महसूस कयूं त सभु केॾा प्यारा थी आया आहिनि, सजावट कया आहिनि। आज हमारा कल्चर डे है और हम बहुत खुश हैं। जी नाज़रीन, जिते सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां सॼी सिंध में सकाफ़ती जेके सरगर्मियूं आहिनि उहे तमामु उरूज ते पहुची वियूं आहिनि। नवाबशाह ज़िले ऐं नवाबशाह शहर जे मुख़्तलिफ़ ख़ानगी स्कूलनि में, तोड़े उताकुनि में, मच कचहरियूं स्कूलनि में प्रोग्राम जेके थी रहिया आहिनि। नवाबशाह ज़िले जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेके रंगारंगी प्रोग्राम थिया, जंहिंमें दी स्ट्रांग बेस किंगवर्ड स्कूल सिस्टम ऐं ॿिया जेके CDF स्कूलिंग सिस्टम ऐं हारी वेलफेयर एसोसिएशन जे तावन सां उन में ॿारनि तमामु घणी परफॉर्म कयो। ॿारनि सकाफ़ती वेस वॻा पाए सिंध धरतीअ खे भेटा पोश कई। हिन जो चवणु आहे त हीअ जेकी धरती आहे, हीअ जेकी असांजी सकाफ़त आहे उहा तमामु घणी क़दीम आहे, ऐं जेसि ताईं हीअ धरती रहंदी तेसि ताईं हीअ सकाफ़त रहंदी। हिननि इहो बि वचन कयो आहे त असां सुठी तइलीम हासिल करे पंहिंजे धरतीअ जी ख़िदमत कंदासीं। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ास के लिए इजाज़त। अलाह निगहबान।